कराची में सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन के सॾ ते इश्तिहारी कंपनी मिडास तरफ़ां सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जो रहतू न मिलण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि जे वॾे अंग रज़ाक सरोही, फयाज़ नाइच, शुएब कुरैशी, आजिज़ जमाली, शकील सुमरो, ज़ुल्फ़िकार तुनियो, कादिर लाशारी, कमर मेमण, शबीर लाशारी, मीर ज़ुल्फ़िकार, गाज़ी झंदीर ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध असेंबली आरू एहतजाजी मुज़ाहिरो करे मिडास ऐं उन जे मालिक इनाम अकबर ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। सहाफ़ियुनि जे एहतजाज दौरान सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पहुची अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं ऐं एहतजाज कंदड़नि खे मसइलो हल कराइण जी ख़ातिरी कराई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हो त मिडास पारां सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जो रहतू अदा न करणु मज़म्मत जोॻो अमल आहे। हू मिडास खे फ़ौरी तौरु रहतू अदा करण जी हिदायत कंदा। ॿी सूरत में एडवर्टाइज़िंग कंपनी ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणु हो त सिंध सरकार मिडास खे रहतू जारी करे छॾियूं आहिनि, पर एडवर्टाइज़िंग कंपनी सिंधी मीडिया खे इहे रहतू ॾियण लाइ तयारु नाहे। अॻवाननि जो त मिडास पारां करोड़ रुपयनि जूं रहतियूं न मिलण करे सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया माली बहिरान जे वर चढ़ी वई आहे। सहाफ़ी अॻवाननि सिंध हुकूमत ते वाज़िह कयो त जेकॾहिं रहतुनि वारो मसइलो जल्द हल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।